अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। शामिल कंदासीं हेडलाइन। पीपी सदाई चूंड सुधारण लाइ कम कयो आहे। चूंड सुधारण लाइ इलेक्शन कमीशन किरदार अदा करे। इलेक्शन में इदारनि जी मुदाख़लत सां नुक़सान थींदो। धांधली खां बचण लाइ चूंड सुधारण लाइ तयार आहियूं। नून लीग जो पोलिंग बॉक्स फौज हवाले करण वारो बयान सम्झ खां ॿाहिरि आहे। मौलाना फज़ल रहमान सां को बि राब्तो नाहे थियो। मलीर में ॻोठ डाहण वारी कार्रवाई खे रोकियो आहे। सुप्रीम कोर्ट में पयल बहरियाटाउन जो पैसो मलीर ते ख़र्च थींदो। बेनज़ीर मज़दूर कार्ड ज़रिए पहिरें मरहले में 6 लाख मज़दूरनि खे फ़ाइदो पहुचंदो। बेनज़ीर मज़दूर कार्ड तहत हर मज़दूर हाणे पाण रजिस्टर्ड थींदो। औरतुनि जे हक़नि खे यकीनी बणाईंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी हुकूमत इलेक्शन एक्ट 2017 में 49 तब्दीलियूं आणण जो फ़ैसिलो कंदे हिकु भेरो ॿीहर ओपोज़िशन खे चूंड सुधारनि जी ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। सुचमा वारे वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त चूंड सुधारनि खां पोइ जहिड़ा थींदा रहंदा आहिनि त असांखे नतीजा क़बूल न आहिनि। वज़ीर आज़म अहिड़ो चूंड निज़ाम चाहे थो जंहिं ते केर बि आङुर खणी न सघे। PTI सेनेट चूंडनि में आहे। 2013 जी चूंडनि में सियासी धांधली जो तूफ़ान बर्पा थियो। सियासी जमायतुनि में जमहूरियत लाइ 2 रिफॉर्म तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि। कंहिं बि सियासी जमायत लाइ घटि में घटि 10,000 मेंबर्स जो हुजणु लाज़मी हूंदो। हैदराबाद में कोरोना वायरस जा केस वधण सबब 7 यूसीज़ जे इलाइक़नि 19 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू। लॉकडाउन सुभाणे सुबुह 9 वॻे खां 12 वॻे ताईं जारी रहंदो। ॼाणायल इलाइक़नि में मेडिकल स्टोर्स ऐं ॿियनि ज़रूरी कारोबार खां सवाइ समूरा दुकान बंदि रहंदा। नोटिफिकेशन जारी। मोरो भरिसां कोराई थाणे जी हद मां नौजवान जो गोली लॻल लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप ज़मीर लिगारी तौर थी। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां खजूर जी एक्सपोर्ट खोलण जो मुतालबो करे छॾियो। ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त खजूर जी एक्सपोर्ट बंदि थियण सां आबादगारनि जो वॾो नुक़सान थी रहियो आहे। PTI सरकार ॼाणी वाणी सिंध जी ज़राअत खे नुक़सान पहुचाए रही आहे। खजूर जे आबादगारनि खे ख़दशो आहे त वफ़ाक़ उन्हनि सां बि बसरनि ऐं टमाटनि जे आबादगारनि वांगुरु हशर कंदो। सिंध समेत सॼी दुनिया में अॼु सहाफ़त जी आज़ादी जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सहाफ़ियुनि जे अॻवानी क़त्ल जे वाक़िअनि में 40 सैकड़ो इज़ाफ़ो। सिंध सहाफ़ियुनि जे लाइ ख़तरनाक सूबो करार। मुल्की ऐं आलमी तंज़ीमुनि पारां सख़्त ॻणती। पाकिस्तान में हिन साल 6 सहाफ़ी क़त्ल थिया। मियां साहब भरिसां हिकु ॾींहुं अॻु मारफाणी कोरे जा तकरार तां अगवा थी वियल नौजवान बाज़ियाब। पुलिस मौजूदु नौजवान अल्ताफ़ कोरेजो खे जागण जे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई करे बाज़ियाब करायो आहे।